अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़ी सुहुफ़िन मुकर्रमह मरफ़ूअतिन मुतहहरह बिअयदी सफ़रह किरामिन बररह। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा जअल्हु हादियन व महदिया वहदि बिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। मुझा मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरो दोस्तों बुज़ुर्गों, अज 22 रजबुल मुरज्जब जो ॾींहुं आहे। इन ॾींहं ते अमीरुल मोमिनीन ख़लीफ़तुल मुस्लिमीन फ़ातिह क़ब्रस ख़ालुल मोमिनीन सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जी वफ़ात थी हुई। उन जी मुनासिबत सां सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खे अल्लाह तबारक व ताला जेके 10 ख़ुसूसियतूं अता फ़रमायूं हुँ, उन्हनि 10 ख़ुसूसियात जो ज़िक्र पाण अॼोकी नशिस्त में कंदासीं। अल्लाह तबारक व ताला जो वॾो एहसान आहे असांजे मथां जो असां सहाबाए किराम जी मोहब्बत में लबरेज़ आहियूं, सहाबाए किराम सां अक़ीदत में अॻियां आहियूं, सहाबाए किराम जी मोहब्बत जो दम भरण वारा आहियूं। हक़ीक़त पुछो त दीन जी असास ऐं बुनियाद आहिनि ई सहाबाए किराम। जेकॾहिं सहाबाए किराम खे विचां हटायो थो वञे त दीन इस्लाम पाण मशकूक थी वेंदो। ऐं सॼो दीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुंतक़िल कयो सहाबाए किराम में, पोइ सहाबा खां ताबईन में तब ताबईन में इहा कड़ी हलंदी थी अचे तां असां ताईं इस्लाम पहुतो। पर जेकॾहिं इन कड़ी जो पहिरियों ई कड़ो कढी छॾियूं, पहिरियों ई हल्को कढी छॾियूं यानी सहाबाए किराम, त पोइ दीन जे अंदरि शक ऐं शुकूक पैदा थी वेंदा त आया कि दीन सचो आहे या न आहे। छो करे जिन खे नबी साईं ॾिनो नऊज़ बिल्लाह उहे सभु ग़लति हुआ, पोइ उन्हनि ताबईन खे ॾिनो त सही ॾिनो अलाए न ॾिनो। इन करे अल्हम्दुलिल्लाह असां उन्हनि माण्हुनि मंझि आहियूं जेके सहाबाए किराम ते अक़ीदत ऐं ईमान आणनि था पिया। ऐं सहाबाए किराम जी तारीफ़ में छा चइजे, 700 खां वधीक आयात सहाबाए किराम जी शान में आहिनि क़ुर में। उन्हनि जी कामयाबी जी ज़मानत अल्लाह साईं ॾिनी, उन्हनि जे फ़ौज़ जी ज़मानत अल्लाह तबारक व ताला ॾिनी, उन्हनि जे जन्नती हुजण जी ज़मानत अल्लाह तबारक व ताला ॾिनी। अल्लाह उन्हनि सां राज़ी थियो, इन जो ज़िक्र बार बार कलाम मुक़द्दस में करणु फ़रमाए। इन करे अदना में अदना सहाबी जे बारे में तां ऐं असांखे अक़ीदो ईमान रखणो आहे त हू बिला हिसाब किताब जी जन्नत में दाख़िल थिए। सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु नालो दन मुआविया, वालिद साहब जो नालो अबू सुफियान रज़ियल्लाहु ताला अन्हु, वालदा मोहतरमा जो नालो हिंद रज़ियल्लाहु ताला अन्हा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा इहे 3 साहबी आहिनि। अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु बि साहबी आहे, अबू सुफियान बि साहबी आहे, बीबी हिंदा बि सहाबियाणी आहे। अल्लाह तबारक व ताला सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु खे 10 ख़ुसूसियतूं ॾिनियूं। उन मंझां पहिरीं ख़ुसूसियत इहा आहे त सैयदना मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जो नसबनामो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नसबनामो मथे वञी करे मिली थो वञे। माना अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ख़ानदान ऐं हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला जो ख़ानदान मथे हली करे हिकु थो थी वञे।
माना माइटी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे नसब नामे खे ॾिसंदासीं न त हिकिड़ो शख़्स अचे थो अब्दे मुनाफ़ जे नाले सां। अब्दे मुनाफ़ उहो विचो शख़्स आहे जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो बि ॾाॾनि में अचे थो, हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जे बि ॾाॾनि में अचे थो। अब्दे मुनाफ़ जा 4 पुट हुया। हिकिड़े जो नालो हाशिम, हाशिम जो पुटु अब्दुल मुत्तलिब, अब्दुल मुत्तलिब जा 10 पुट, उन मंझां हिकिड़ो पुटु अब्दुल्ला, अब्दुल्ला जो पुटु मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो नसब नामो कुझु हिन तरह थियो त मुहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्दे मुनाफ़। 5 नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो ॾाॾो सैयदना अब्दे मुनाफ़ थिए थो पियो। हाणे अचो त अब्दे मुनाफ़ जो हिकिड़ो ॿियो पुटु हुयो, उनजो नालो हो अब्दे शम्स। 4 पुटनि मां ॿियो पुटु अब्दे शम्स जे पुट जो नालो हुयो उमैया। उमैया जे पुट जो नालो हो हरब, हरब जे पुट जो नालो हो अबू सुफ़ियान, अबू सुफ़ियान जे पुट जो नालो अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु। हाणे इन्हनि जो सिलसिला न सभु कुझु हिन तरह थींदो त मुआविया बिन अबी सुफ़ियान बिन हरब बिन उमैया बिन अब्दे शम्स बिन अब्दे मुनाफ़। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो 5 नंबर ते जेको ॾाॾो आहे हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जो 6 नंबर ते उहो साॻियो ॾाॾो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो नसब ऐं हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला जो नसब मथे हली मिली थो वञे, इहा सआदत अल्लाह साईं मुआविया रज़ियल्लाहु अन्हु खे। अहिड़ा चंद ऐं ख़ुशि नसीब साहब आहिनि जिन खे इहो एज़ाज़ु हासिलु आहे, सभिनि खे इहो एज़ाज़ु आहे ई कोन। उन्हनि मंझां सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु बि हिकिड़ो, हिकिड़ी सआदत ऐं ख़ुसूसियत आहे। ॿी सआदत ऐं ख़ुसूसियत हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु खे अल्लाह तबारक व तआला इहा ॾिनी जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो नसब त हिकिड़ो गॾु हुयो, पर वरी नबी साईं सां माइटी बि हुअनि ऐं वेझी माइटी। उहा कहिड़ी? हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजी भेण हुई बीबी उम्मे हबीबा, उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी घरवारी हुई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 11 निकाह फरमाया, उन 11 निकाहनि घरवारनि मंझां हिकिड़ी घरवारी बीबी उम्मे हबीबा रज़ियल्लाहु ताला अन्हा चई। अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में फरमाया अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। मोमिननि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जान खां वधीक प्यारो आहे। वरी ॿी ॻाल्हि फरमाई त उन जूं घरवारियूं मोमिननि जूं अमड़ियूं आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजूं 11 घरवारियूं हिन उम्मत जूं अमड़ियूं आहिनि, रूहानी अमड़ियूं आहिनि, उन मंझां हिकिड़ी बीबी बीबी उम्मे हबीबा रज़ियल्लाहु ताला अन्हा बि आहे, जेका हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला जी भेण आहे। इन एतबार सां सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु ख़ालुल मुस्लिमीन थियो। जेकॾहिं बीबी उम्मे हबीबा असांजी अम्मा आहे त उनजो भाउ असांजो छा थींदो? मामू थींदो। इन करे कई फ़ुक़हा किराम ऐं मुहद्दिसीन खां इहो कौल नक़ल थिए थो पियो हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु ख़ालुल मुस्लिमीन आहे, माना इन उम्मत जो मुसलमाननि जो मामू आहे रूहानी एतबार सां। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि था सैयदना मुआविया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे घर में बीबी उम्मे हबीबा रज़ियल्लाहु ताला अन्हा जीअं आई त हू उम्मुल मोमिनीन बणिजी वई ऐं हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु ख़ालुल मोमिनीन यानी मोमिननि जो मामू बणिजी वियो। ॿी रिवायत ऐं अजीब रिवायत, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो फरमान अल्लामा इब्न हजर मक्की रहमतुल्लाह अलैह पंहिंजी किताब में ज़िक्र फरमाए थो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल्लाह साईं मूंसां वाइदो कयो आहे त जंहिं बि ख़ानदान मां शादी कयां या जंहिं बि घर में मां पंहिंजी न्याणी ॾियां, अल्लाह तबारक व तआला उन ख़ानदान खे ऐं उन न्याणी जेके ॾिनमि उनखे जन्नत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो रफ़ीक बणाईंदो। माना इन हदीस के मद्देनज़र रखंदासीं त ख़बर पई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी उम्मे हबीबा सां शादी कई। बीबी उम्मे हबीबा जो घराणो
वालिद मोहतरम अबू सुफियान, भाउ मुआविया, ॿियो भाउ यज़ीद बिन अबू सुफियान, ऐं वरी इन खां अलावा हुनजी वालिदा मोहतरमा हिंदा, बीबी हिंदा, इहे सभु जा सभु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जन्नत में साथी ऐं रफ़ीक़ हूंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, जंहिं ख़ानदान मां मूं शादी कई या जिते मूं न्याणी ॾिनी उन ख़ानदान खे ऐं जंहिंखे मूं न्याणी ॾिनी इहे जन्नत जे अंदरि मुंहिंजा रफ़ीक़ हूंदा। ॿी सआदत अल्लाह तबारक व तआला, ॿी ख़ुसूसियत अल्लाह तबारक व तआला सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला खे इहा ॾिनी जो नबी सां क़राबत हासिल थी। 1.25 लख सहाबिन सगोरनि मां चंद माण्हुनि खे इहो एज़ाज़ हासिल हो, उन मां हिकिड़ो हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु बि आहे। नंबर 3, टीं ख़ुसूसियत या टीं सआदत अल्लाह तबारक व तआला हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु खे इहा ॾिनी जो हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हो। इहा एॾी वॾी डिग्री आहे, एॾी वॾी डिग्री आहे जो हिन दौर जो माण्हू ॾींहुं रोज़नि में गुज़ारे ऐं राति नफ़िलुनि में गुज़ारे। 100 साल ज़िंदगी मिले, 100 साल जा 100 साल ॾींहुं रोज़नि में राति नफ़िलुनि में गुज़ारे, उन खां पोइ बि सहाबी नथो बणिजी सघे। ये एॾो वॾो एज़ाज़ आहे, एॾी वॾी डिग्री आहे जो केॾी बि माण्हू कोशिशि करे हींअर त हिन एज़ाज़ खे, हिन डिग्री खे हासिलु नथो करे सघे। अल्लाह तबारक व तआला सहाबा किराम जी जेका इहा एज़ाज़ ऐं इकराम आहे जेको सहाबा खे ॾिनो आहे, उन 1.25 लख सहाबिन सगोरनि मंझां हिकिड़ो हज़रत सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया पाण सहाबा किराम जे बारे में, फरमाया अस्हाबी कन नुजूम बि अय्यिहिम मुक़्तदैतुम इह्तदैतुम, मुंहिंजा सहाबी सगोरा जेके आहिनि सितारनि वांगुरु आहिनि, जंहिं बि सितारे जे पोयां हलंदव राह रास्त इख़्तियार कंदव, जंहिं सहाबी सगोरे जे पोयां हलंदव तव्हां बि राह जन्नत इख़्तियार करण वारा हूंदव। सहाबा किराम जो मक़ाम एॾो आहे जो हिन दौर जो माण्हू सॼी ज़िंदगी इबादत में गुज़ारे छॾे, सहाबी सगोर सिर्फ़ु 2 रकातूं नफ़िल पढ़े, त हिन दौर जे माण्हू जूं सभु इबादतूं 100 सालनि वारियूं इबादतूं उन सहाबी जे 2 रकातुनि जे नफ़िल जो मुक़ाबिलो नथियूं करे सघनि। एॾो वॾो मक़ाम आहे सहाबीअ जो, एॾो वॾो शर्फ़ आहे। ऐं सहाबी सगोर अलाह खे एॾा प्यारा हूंदा जो जेको नाराज़गी करे सहाबा किराम थिए अल्लाह नाराज़ थी पए, जेको नाराज़गी करे कंहिं बि सहाबी जे मथां, 2 जे मथां, 10 जे मथां, 8 जे मथां अल्लाह नाराज़ थी पए। एॾा प्यारा सहाबी सगोरा अल्लाह तबारक व तआला। हिकु दफ़े मुशरिकनि चयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके बि साथी गॾु आहिनि सभु जा सभु बेवकूफ़ आहिनि, सुफ़ाहान। अल्लाह से कलाम मुक़द्दस नाज़िल फरमाया अला इन्नहुम हुमुस सुफ़हा, ख़बरदार ॿुधी छॾियो, ई सहाबी सगोरा बेवकूफ़ न आहिनि, जेके इन्हनि खे बेवकूफ़ चवंदा उहे पाण बेवकूफ़ आहिनि। अल्लाह से कलाम मुक़द्दस में आयत नाज़िल फरमाई त जेको सहाबा किराम जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो अल्लाह तबारक व तआला खे सहाबी एॾा पसंदि आहिनि, अल्लाह नाराज़ थी थो पवे। इहा सिफ़त सहाबी हुजण वारी इंतिहाई बुलंद सिफ़त आहे, बुलंद मक़ाम मर्तबो आहे। अल्लाह तबारक व तआला इहो मक़ाम मर्तबो सैयदना मुआविया रज़ियल्लाहु अन्हु खे ॾिनो। 3 ख़ुसूसियत ऐं सिफ़त। 4थी ख़ुसूसियत सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला खे अल्लाह तबारक व तआला जेका ॾिनी उहा फ़न तहरीर में माहिर हुजण जी ॾिनी। हींअर अल्हम्दुलिल्लाह असांजे माशरे जे अंदरि 65-70% माण्हू अहिड़ा जेके लिखणु पढ़णु ॼाणनि था पिया, पर सहाबा किराम जे दौर में ॻोल्हणो पवंदो हो। दॿा को माण्हू आहे, कर्ज़ु लिखूं था पिया हिक ॿिए जे दरमियान में मुआहिदो तइ थिए थो, ॻोल्हणो पवंदो माण्हू आहे को लिखे। ॻोठनि में को हिकिड़ो अधु लिखण वारो लिखणु हूंदो त हूंदो, न त कोन हूंदो। माना लिखणु पढ़ण जो शऊर ई माण्हुनि जे अंदरि कोन हूंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची करे तरबियत ॾिनी त लिखणु शुरू कयो, पढ़णु शुरू कयो, तालीम हासिलु कयो। इहो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿिज विधो तालीम हासिलु करण जो, लिखणु पढ़ण जो। जेॾी महिल माण्हू ॻोल्हे बि न लभंदो हो लिखण वारो, उन्हनि मंझां हिकिड़ो माण्हू हज़रत मुआविया बि अहिड़ो हो जेको लिखण जो माहिर हुयो, पढ़ण जो माहिर हुयो।
फ़तेह मक्का जे मौक़े ते अबू सुफ़ियान रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आया ऐं अची करे अर्ज़ु करणु लॻा या नबी अल्लाह व मुआवियतु तजअलुहु कातिबम बैन यदैक। मुस्लिम शरीफ़ जी रिवायत है। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु करणु लॻो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु खे पाण वटि कातिब मुक़ररु कयो साईं, तव्हां वटि लिखण पढ़ण जो कमु करे साईं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू सुफ़ियान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी इन पेशकश खे क़बूल फरमायो ऐं मुआविया रज़ियल्लाहु अन्हु खे पंहिंजे ख़ासि तहरीर करण वारनि में शामिल फरमायो। वहद अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाया इन मुआवियत यक्तुबु बैन यदै नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत मुआविया रज़ी अल्लाह अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हूंदा हुआ, बसि जेको बि लिखण पढ़ण जो कमु हूंदो लिखंदा। लिखण बि ॼाणींदा हुआ त पढ़ण बि ॼाणींदा हुआ। हिकु दफ़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला खे ॾिठो त थोरो लिखत में अल्फाज़ चिटा करे न पिया लिखनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया या मुआविया अलक़ि दवात, मस खे सिधो कर, वहर्रिफ़िल क़लम, कलम सफ़ा ई सिधो न रख, थोरो हुनखे टेढ़ो करे रख। वंसुबिल बा, बिस्मिल्लाह रहमान रहीम लिख रहा पिया तो फरमाइनि पिया बा खे सिधो करे बीहार। वफ़र्रिक़ सीन, सीन जा जेके ॾंद हूंदा आहिनि उनखे जुदा जुदा कर। वला तअव्वुरिल मीम, मीम खे ऊंधे न करे छॾे, मीम ही गोल दायरो करे ही कढिबो आहे न, त हज़रत मुआविया शायदि उहो सॼो मिलाए करे कढे पियो। नबी साईं फरमाया मीम खे ऊंधे न कर, उनखे गोल दायरो करे साफ़ कर। वहस्सिनिल्लाह, बिस्मिल्लाह में जेको अल्लाह लिखी न उनखे सुहिणो करे लिख। वमद्दर रहमान, वमद्दिर रहमान, रहमान खे छिके करे लिख, सुठो वॾो करे लिख। वजव्विदिर रहीम, ऐं रहीम खे उम्दा करे लिख। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तरबियत पिया फरमाइनि सैयदना मुआविया रज़ियल्लाहु अन्हु अहिड़े नमूने सां लिख। इन मां हदीस मुबारक मां ख़बर पवे थी त सैयदना मुआविया रज़ियल्लाहु अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि लिखण पढ़ण जो कमु कंदा हुआ। फ़न तहरीर जा माहिर हुआ, लिखण पढ़ण जा, जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पंहिंजे ख़ासि तहरीर करण वारनि में शुमार फरमायो। हिरकल बादशाह जो ख़त खणी करे तनूख कबीले जो हिकिड़ो माण्हू आयो। सैयदना मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक़ाम तबूक, जंग तबूक जिते विहण विया, उते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मौजूद आहे, ईअं करे वेठा हुआ जो साहबी सगुरा सभु ईअं गोल दायरे में नबी साईं जे इर्द गिर्द में वेठा। उते हिरकल बादशाह जो हिकिड़ो नुमाइंदो ख़त खणी करे अची पहुतो। अची करे पुछा की साहबिन सगुरनि खां, ऐं न साहिब खां, तव्हांजो सरदार किथे आहे साईं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी तरफ़ इशारो कयो, ओ अल्लाह जो रसूल साम्हूं आरामी आहे, वेठो आहे। पोइ आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़त ॾिनी, साईं मां हिरकल बादशाह जी तरफ़ां आयो, ख़त वठो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़त वरितो ऐं फरमाईं तूं केरु आहीं? चई अना मिन तनूख, साईं मां तनूख ख़ानदान मां जा आहियां, मुंहिंजो ख़ानदान तनूख आहे। पंहिंजो नालो ॿुधाई, तारीफ़ कराई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हैरानी जी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पढ़ण लिखण कोन ॼाणींदा हुआ, पर मौजिज़ाना तौर ते क़ुरान शरीफ़ यादि बि थी वेंदो हो ऐं ॿियनि खे पढ़ण बि सेखारींदा। ऐं हज़रत मुआविया खे लिखण जो बि तरीक़ो ॿुधाईंदो, हीअं करे लिखी, हीअं करे लिखी। इहो मौजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो दुनियावी उस्ताद केरु बि कोन्हे। नबी साईं कंहिं मदरसे में, कंहिं यूनिवर्सिटी में, कंहिं कॉलेज में कोन पढ़िया हुआ, के को बि साईं जन जो उस्ताद कोन हो, को बि उस्ताद कोन हो। उस्ताद आहे त सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला आहे बसि। जे क़ुरान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो, नबी साईं जन यादि कयो ऐं सहाबा किराम खे यादि करायो। हाणे जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि ख़त आयो त साईं जन ही ख़त ॾिठो, मूं अर्ज़ु कयो त साईं जन पढ़णु कोन ॼाणनि पिया, छो कर नबी साईं जन जो हिकिड़ो लक़ब आहे उम्मी। क़ुरान शरीफ़ में अचे थो उम्मी, उम्मी जी माना आहे जे कंहिं दुनियावी हुनजो को बि उस्ताद न हुजे, पढ़ियलु लिखियलु न हुजे। ऐं तव्हां या असांजे लाइ अणपढ़ियलु हुजणु ऐब आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अणपढ़ियलु हुजणु इहो एज़ाज़ आहे ऐं इकराम आहे नबी साईं जो। उहो कीअं? मुशरिकीन मक्का चवंदा हुआ ऐं ॿिया माण्हू बि चवंदा हुआ, यहूदी बि चवंदा हुआ त हीउ ज़रूरु कंहिं माण्हू वटि पढ़ियो आहे।
तंहिंजे करे अजीब अजीब ॻाल्हियूं ॿुधाए थो पियो त दुनिया हैरान थी थिए पई। अल्लाह तबारक व तआला ख़बर ई अॻिते एतिराज़ कंदा, अल्लाह साईं दरवाज़ो ई बंदि रखियो, कंहिं उस्ताद वटि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾियो ई कोन त भई पढ़ी वठे। अल्लाह तबारक व तआला जेको इल्मु ॾिनो पंहिंजे तरफ़ां ॾिनो, दुनिया जो को बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माण्हू इंसान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उस्ताद कोन। साईं जन वटि ख़त आयो, साईं जन उहो ख़त हज़रत मुआविया, साईं हिन पासे जे पासे वेठो हज़रत मुआविया खे ॾिनो। उहो जेको कासिद आयो हो उन पुछियो कि तव्हांजे सरदार जो नालो, साहिबनि खां पुछियो तव्हांजे सरदार जो नालो छा आहे? हुन ॿुधायो असांजे सरदार मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वरी जेके ख़त ॾिनो त हिन जो नालो छा आहे? ॿुधाइनि जेके ख़त ॾिनो त हिन जो नालो मुआविया बिन अबी सुफ़ियान रज़ियल्लाहु ताला अन्हु। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन हदीस मुबारक में ख़बर पए थी त हिते मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु लिखणु पढ़णु ॼाणींदा हुआ। साईं हुनखे चयो त पढ़ी ॿुधा छा लिखियलु आहे। त लिखणु पढ़ण जो मामिलो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआविया जे हवाले कयो हो। चौथों मकाम, चौथी ख़ुसूसियत, पंजी ख़ुसूसियत हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला जी आहे जो हू ख़ुतूत लिखण ऐं पढ़ण जो कमु त कंदा हुआ, पर वही जो बि कमु कंदा हुआ। छा मतिलबु? आयत नाज़िल थींदी, नबी साईं फरमाईंदा लिख मुआविया, इनखे चइबो आहे कातिब वही। अल्लाह तबारक व तआला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 11 कातिब वही ज़िक्र फरमाया, मुक़र्रर फरमाया, जिनका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखाईंदा हुआ वही। उन मंझां 6 नंबर ते हज़रत मुआविया बिन अबी सुफ़ियान रज़ियल्लाहु ताला अन्हु जो नालो। हज़रत अबू बकर बि वही लिखंदो, हज़रत उमर बि लिखंदो, हज़रत उस्मान बि लिखंदो, हज़रत अली बि लिखंदो, ज़ैद बिन साबित बि लिखंदो। 5 इहे 6 नंबर ते हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जो नालो। अल्लामा इब्न हज़म रहमतुल्लाह अलैह फरमायो त हज़रत ज़ैद बिन साबित ऐं हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु ॾींहुं राति मसरूफ़ हूंदा वही लिखण में, ख़ुतूत लिखण में, वही लिखण में, ख़ुतूत लिखण। ॾींहुं राति नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि मौजूदु हूंदा ऐं मसरूफ़ हूंदा हुआ। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइंदा कान यक्तुबुल वहय, सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि मौजूदु हूंदा ऐं वही नाज़िल थींदी त उहा वही लिखण फरमाईंदा हुआ। इहो वॾो एज़ाज़ आहे वही लिखण जो। अल्लाह जो कलाम नाज़िल थिए, नबी साईं फरमाए मुआविया लिख, अल्लाह साईं जो हुकुम आयो आहे, केॾी वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए जेके हथ क़ुरान लिखनि था पिया न, उहे हथ चमकदार आहिनि कलाम मुक़द्दस में। फ़ी सुहुफ़िन मुतहरा, फ़ी सुहुफ़िन मुकर्रमा मरफ़ूअतिन मुतहरा बिअयदी सफ़रा किरामिन बररा। बिअयदी सफ़रा, जेके हथ लिखनि था न भई, उहे हथ चमकदार आहिनि अल्लाह तबारक व तआला वटि। किरामिन बररा, इज़त वारा बि आहिनि ऐं नेकी वारा बि आहिनि। इहो एज़ाज़ 11 साहिबनि खे हासिल आहे, उन मंझां हिकिड़ो हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु आहे। पंजो एज़ाज़, पंजी ख़ुसूसियत सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला जी कातिबुल वही। 6हों एज़ाज़ मीनार नूर शख्सियत हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला जी। अजीब दुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ी मिसाल ॾियां मांखे। हिकिड़ो आलिम आहे, उन जे इल्मु उन खे फ़ाइदो ॾिनो, उन सां ॿिए माण्हू खे फ़ाइदो कोन पहुतो। हिकिड़ो ॿियो आलिम उहो आहे जंहिंजो इल्मु उन खे बि फ़ाइदो ॾिनो, ॿिए खे बि फ़ाइदो ॾिए थो पियो। टियों आलिम उहो आहे जंहिंजो इल्मु उनखे पाण खे फ़ाइदो नथो ॾिए, पर ॿिए खे फ़ाइदो ॾिए थो। इहे 3 क़िस्म जा आलिम अची विया तव्हांजे साम्हूं। त यकीनन तव्हांखे पुछियो वञे जेकॾहिं त इन 3 मां बहितरीनु आलिम कहिड़ो आहे, त तव्हां चवंदा त उहो आलिम बहितरु आहे जंहिंजे इल्मु उनखे बि फ़ाइदो ॾिनो, ॿिए खे बि फ़ाइदो ॾिनो। हाणे इन मिसाल खे मद्देनज़र रखो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो अल्लाहुम्मा जअलहु हादियन व महदिया वहदी भी। अल्लाह हज़रत मुआविया के हादी बणा, हिदायत वारो, महदी भी बणा, माना इन जे ज़रिए सां हिदायत फैलिजे बि सही, वहदी भी ऐं माण्हुनि खे फ़ाइदो बि पहुचाए इन जी हिदायत जे ज़रिए सां। माना जो जेको आलिम पंहिंजे इल्म खां फ़ाइदो वठे ऐं ॿिए खे बि फ़ाइदो ॾिए, इहो वॾे एज़ाज़ वारो आहे। शरीर सुठो माण्हू सम्झो वेंदो। इल्म सां मुआविया पाण हिदायत वारो आहे ऐं इन जे ज़रिए सां अल्लाह तबारक व तआला ॿियनि माण्हुनि खे बि हिदायत नसीब फरमाए। इन करे हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला जी ख़ुसूसियत आहे त हू मीनार ऐं नूर शख़्सियत आहे, राय हिदायत शख़्सियत आहे।
नंबर 7 हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जन्नती आहे। हिकिड़ो किताब मिलंदो आहे अरबी में मक़ाम अमीर मुआविया, उन में हिकिड़ी हदीस लिखियल आहे। हज़रत औफ बिन मालिक रहमतुल्लाह अलैह मक़ाम अरिहा जी हिकिड़ी मस्जिद में आरामी हुयो, लेटो पियो केलूलो पियो करे मंझंदि जो टाइम आरामी हुयो त अचानक हुनजी अखि खुली त ॾिठई त मस्जिद में शींहुं बीठो हुजे। हिन झटपट पंहिंजो हथियार में तलवार या चाकू जेको हुजे सिधो खणी बीह रहियो। शींहुं चयसि कावड़ करण जी ज़रूरत न आहे, थधो थी। हज़रत मुआविया रज़ी अल्लाह जो दौरे ख़िलाफ़त हुजे, कावड़ करण जी ज़रूरत न आहे, थधो थी। अल्लाह तबारक व तआला मूंखे मोकिलियो आहे, तोखे इत्तला थो ॾियां त वञी मुआविया रज़ी अल्लाह ताला खे ॿुधा त अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो फ़रमाए छॾियो आहे। नंबर 1 नंबर 2 हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, हिन दरवाज़े मां जेको दाख़िल थियो जन्नती आहे। मस्जिद नबी में साईं आरामी आहे, साईं फरमायो हिन दरवाज़े में जेको दाख़िल थियो जन्नती आहे। तव्हांजो हज़रत मुआविया दाख़िल थियो। साहबी सभु हैरान थी विया। ॿियो ॾींहुं थियो, निशिस्त लॻी, साईं फरमायो हिन दरवाज़े में जेको आयो जन्नती आहे। थोड़ी देर मस गुज़री वॼे हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु दाख़िल। टियों ॾींहुं थियो, निशिस्त लॻी, वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेको हिन दर मां दाख़िल थियो जन्नती आहे। तव्हांजो हज़रत मुआविया रज़ी अल्लाह 30 रुपए हिन दरवाज़े मां दाख़िल थियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे अल्फाज़ फरमाया जेके सोन जे पाणी सां लिखिजो। फरमाया या अंत मिन्नी या मुआविया व अना मिनका, मुआविया तूं मूं मां ई मां तो मां। साहब इन सगोर फरमाया साईं ये टियों ॾींहुं आहे, इहो साॻी माण्हू आहे। साईं फरमाया हा इहो ई आहे जंहिंजे बारे में चवां पियो। पोइ साईं फरमाया अंत मिन्नी या मुआविया व अना मिनका, मुआविया मां तो मां आहियां, तूं मूं मां आहीं। छा मतिलबु? माना तुंहिंजो ख़ानदान मुंहिंजो ख़ानदान हिकिड़ो आहे। अंत तुज़ाहिमुनी फी बाबिल जन्नति का हातैनी, तूं जन्नत जे दरवाज़े ते मूंसां गॾु हीअं गॾु थींदे। का हातैनी ॿिनि आंगुरनि खे, असुबाबा वलोस्ता, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 आंगुरियूं मुबारक ही गॾु कयूं। पहिरीं वारी शहादत वारी आंगुर ऐं विची आंगुर। साईं फरमाया तूं जन्नत जे दरवाज़े ते मूंसां गॾु हीअं गॾु जन्नत थींदे। मालूम थियो जन्नत जे दरवाज़े ते ईंदो वरी वापसि मोटंदो आहे। ऐं नबी साईं फरमाइनि था त तूं मूं मां आहे मां तो मां आहियां। मक़ाम मदह आहे, मक़ाम तारीफ़ आहे। नबी साईं जन ख़ुशख़बरी ॾियनि था त तूं जन्नत में मूंसां गॾु हलंदे जीअं हीअ 2 आंगुरियूं गॾु आहिनि पंहिंजे हथ जे अंदरि। इहो अल्लाह तबारक व तआला एज़ाज़ ॾिनो हज़रत मुआविया रज़ी अल्लाह खे नबी साईं जे ज़बान मुबारक मां जन्नत जी ख़ुशख़बरी। नंबर 8 ख़ुसूसियत, नबी साईं जन ॾाढियूं दुआयूं फरमायूं हज़रत मुआविया जे लाइ। असांजे शागिर्द सां के मुरीद सां के नौकर सां ख़ुशि थींदा आहियूं त हुनखे दुआऊं ॾींदा आहियूं न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआविया खे दुआऊं ॾिनियूं। अल्लाहुम्मा जअलहु हादियन व महदिया वहदी बि, अल्लाह हादी बि बणाएसि महदी बि बणाएसि, इन जे ज़रिए सां हिदायत खे फैलाए बि सही। हिकिड़ी दुआ अल्लाहुम्मा अल्लिम मुआवियतल किताब वल हिसाब वक़िहिल अज़ाब, अल्लाह मुआविया रज़ी अल्लाह अन्हु खे किताब जो इल्म अता फरमा, हिसाब जो इल्म बि अता फरमा, अज़ाब खां महफ़ूज़ फरमा। टी रिवायत अल्लाहुम्मा अमलअहु इल्मन, अल्लाह साईं इन जे मुआविया रज़ी अल्लाह अन्हु खे इल्म सां भरण फरमा। इन जो पस मंज़र ॿुधाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी सवारी ते सवार आहे ऐं नबी साईं जे पोयां हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला वेठा। साईं जन फरमाया तूं मुआविया मूंसां चढ़िया। हलन पिया त उहो जानवर थोरो अॻिते पोइते पियो थिए त हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला जो सीनो जेको आहे नबी साईं जी पुठी मुबारक सां लॻे पियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुशतबाई कंदे फरमायो मुआविया तुंहिंजो कहिड़ो हिसो मूंसां लॻे थो पियो? फरमाया साईं सीनो लॻे थो पियो। केॾो वॾो एज़ाज़ आहे इहो। साईं मां मौलाना तारिक जमील सां हथु मिलायो, हल वॾो ख़ुशनसीब आई। साईं मां हरम जे इमाम सां हथु मिलायो, हल पाण वॾो ख़ुशनसीब आहे।
साईं मां हरम जे इमाम जे पोयां सफ़ा गॾु निमाज़ पढ़ी, हल बा वॾो ख़ुशि नसीब आहीं। हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो, मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकिड़े जानवर ते सवार हुअसि, इहा ख़ुशि नसीबी न आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, मुआविया तुंहिंजो कहिड़ो हिसो मूंखे लॻे थो पियो? हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु फरमाया, साईं सीनो लॻे थो पियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, अल्लाहुम्मा अमलअहु इल्मा, अल्लाह हज़रत मुआविया जे सीने खे इल्म सां भरण फरमा। चौथी हदीस, अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब, अल्लाह मुआविया के किताब जो इल्म अता फरमा। व मक्किन लहू फिल बिलाद, अल्लाह हुकूमत शहरनि जे अंदरि हुकूमत अता फरमा हज़रत मुआविया के। वक़ीहिल अज़ाब, अल्लाह इन खे जहन्नम जे अज़ाब खां महफ़ूज़ फरमा। 4 दुआऊं मूं तव्हांखे ॿुधायूं जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ॾिनी। 8 एज़ाज़, 9 एज़ाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु खे कवी भी फरमायो ऐं अमीन भी फरमायो। कवी माना ताक़तवर, अमीन माना ईमानदार। हदीस मुबारका में अचे थो, हिकिड़ो माण्हू आयो नबी साईं खे चवणु लॻो, साईं कुश्ती विड़ो। हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु वेठो हुजे, साईं कुश्ती विड़ो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा जवाब बि कोन ॾिनो, हज़रत मुआविया उथी बीठो, पहिरियां मूं सां विड़, पोइ नबी साईं सां विड़जां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त मुआविया तूं विड़ीस, पोइ हुनखे अॻे ई नबी साईं फरमायो, मुआविया सां विड़ंदे खटे न सघंदे, ताक़तवर कुश्ती विड़िया। हज़रत मुआविया हुनखे धसे छॾियो, फरमाया तूं मूं सां विड़ न, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे वञजां। छो? कवि हुयो, ताक़तवर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े मशवरो पिया वठनि हज़रत अबू बकर ऐं उमर रज़ियल्लाहु अन्हुमा खां। फरमाए मसइलो आहे न त मशवरो ॾियो। ॿिन्ही सोचे फरमाया अल्लाह व रसूल आलम, साईं असां हथ हेठि कयासीं, अल्लाह ऐं हुनजो रसूल बहितर ॼाणे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, हाणे इहो साॻियो मशवरो मुआविया जे साम्हूं रखो। फ़इन्नहु कवियुन व अमीनुन, छो करे हू ताक़तवर बि आहे ऐं ईमानदार बि आहे, हुनजे साम्हूं रखो, हू छा थो जवाबु ॾिए। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कवि वारी डिग्री ऐं अमीन वारी डिग्री सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला खे अता फरमाई। नंबर 10, सभ खां आख़िरी ऐं नंबर 10 जे एज़ाज़ात हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु खे जेके 10 ख़ुसूसियतूं, 10 एज़ाज़, 10 सआदतूं हासिल थियूं हुयूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार मां, उन मंझां हिकिड़ी ऐं आख़िरी इहा आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त अव्वलु जैशिम मिन उम्मती यग़ज़ून अल बहर फ़क़त औजबु, बुख़ारी शरीफ़ जी रिवायत आहे, सभ खां पहिरीं समुंड जे रस्ते सां जेको लश्कर जिहाद कंदो, अल्लाह साईं हुन ते जन्नत वाजिब करे छॾींदो। बीबी उम्मे हराम जे घर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आराम ई हुया। थोरी देरि खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निंड मां उथिया, चेहरे अनवर चूड़ी वांगुरु चमके पियो। बीबी उम्मे हराम फरमाए, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो चेहरे अनवर चमके थो, ख़ैर त आहे का ख़ुशख़बरी आहे छा? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाया, मां हिकिड़ो लश्कर ख़्वाब में ॾिठो जेको समुंड जे ज़रिए सां जिहाद करे पियो, तूं गवाह रहिजां उहो लश्कर जन्नती हूंदो। बीबी उम्मे हराम फरमाया, साईं मुंहिंजे लाइ दुआ करो, अल्लाह साईं उन लश्कर में मूंखे बि शामिलु फरमाए। नबी साईं फरमाया, अल्लाह उम्मे हराम खे बि उन लश्कर में शिरकत नसीब फरमा। साईं वरी आराम थी, थोरी देरि खां पोइ वरी बेदार थिया। बीबी उम्मे हराम फरमाया, साईं अॼु हाँ वरी तव्हांजो चेहरे अनवर चोॾी वांगुरु चमके पियो, का ख़ुशख़बरी आहे? साईं फरमायो, जेको लश्कर कुस्तुनतुनिया ते हमिलो कंदो, अल्लाह तबारक व तआला उन जा पोयां सभु गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। बीबी उम्मे हराम फरमाया, साईं मुंहिंजे लाइ दुआ करो, अल्लाह साईं हुन में शिरकत नसीब फरमाए। साईं फरमाया, न, तुंहिंजो पहिरें लश्कर में हिसो थी चुको आहे। 27 हिजरी हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु शहीद थी चुका आहिनि। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु दौरे ख़िलाफ़त में हज़रत उमर बिन ख़त्ताब खां हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला ने इजाज़त वरिती, साईं कुस्तुनतुनिया जे मथां, क़ब्रस जे मथां, हम्स जे मथां हमिलो करणो आहे, साईं इजाज़त ॾियो। हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु फरमाया, न एतिरी ताक़त फ़िलहाल कोन्हे, तर्स। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु फरमाया, न फ़िलहाल एतिरी ताक़त कोन्हे, तर्स। तेसीं हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु शहीद थी विया। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु दौरे ख़िलाफ़त आयो त हज़रत उस्मान गनी खे ख़त लिखियो, साईं इजाज़त ॾियो, दिलि चवे थो फतह नसीब थींदी, साईं
नबी उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला ने जन फरमायो तुंहिंजो सूबो जेको आहे शाम इहो जेकॾहिं अख़राजात बर्दाश्त करे सघे थो पियो त मुंहिंजे तरफ़ां इजाज़त अथव। मुआविया रज़ी अल्लाह फरमायो साईं बिल्कुलु कंदो। 1700 ॿेड़ियूं ठाहियूं वयूं ऐं पंहिंजे सूबे मां शाम मां उर्दन मां उतां खां हाफ़िज़ क़ुरान जा कारी क़ुरान जा आलिम क़ुरान जा जमा फरमायूं। 1700 ॿेड़ियूं 6 महीननि में तयारु थियूं। हाफ़िज़ आलिम उहे बि तयारु कया विया त तव्हांखे वञिणो आहे जिहाद ते, बसि वञिणो आहे, वरी वापसि मोटणो कोन अथव। जिथे तव्हां सुख ॾिसो उते लही करे अलाह जो क़ुरान ॿुधाईंदा तव्हांजो इहो कमु आहे। तव्हांजे माइटनि जा असां वज़ीफ़ा मुक़ररु करे छॾींदा पिया। मदीने जे अंदरि हिकिड़ो निदा ॾियण वारो निदा पियो ॾिए, केरु आहे जेके जन्नत जो शौक़ु हुजे? शाम जे अंदरि जन्नती लश्कर तयारु थी रहियो आहे। केरु आहे जेके जन्नत जो शौक़ु हुजे? शाम में जन्नती लश्कर तयारु थी रहियो आहे। बीबी उम्मे हराम जे दुआ घुरी, झटपट मुड़ुस खे इब्न मलहान खे पुछ त मसइलो छा आहे? उन ॿुधायो जेको निदा पियो ॾिए उहो चए पियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो आहे त जेको समुंड जे ज़रिए सां सभ खां पहिरीं जिहाद कंदो अलाह से हुन ते जन्नत वाजिबु करे छॾींदो। उहो लश्कर शाम जे अंदरि तयारु थिए पियो। हज़रत मुआविया रज़ी अल्लाह तयारु करे पियो हलो। बीबी उम्मे हराम फरमाए थी हिन हदीस जी रावी आहे त मां या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मूं ॿुधो हुयो। इब्न मलहान खे बि तयारु कयईं, पाण बि तयारु थी, सभ खां पहिरीं अची करे उते पहुती शाम जे अंदरि। उते उहो शहीद थी वई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तुंहिंजो पहिरीं जंग जे अंदरि हिसो थी चुको आहे, ॿी में कोन्हे। इन जंग में उहो बुज़ुर्ग यानी शहीद थी वई। अल्लाह तबारक व तआला जे दर्जात खे बुलंद फरमाए। इहो पहिरियों लश्कर जेको सभ खां पहिरीं समुंड जे ज़रिए सां जिहाद करण वारो हज़रत मुआविया रज़ी अल्लाह अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे त अव्वलु जैश मिन उम्मती यग़ज़ून अल बहर फ़क़द औजबू। सभ खां पहिरीं समुंड जे ज़रिए सां जेको लश्कर जिहाद कंदो अलाह साईं हुन ते जन्नत वाजिबु करे छॾी। हज़रत मुआविया ऐं जेके बि हुन सां गॾु हुआ उहे सभु जा सभु नबी साईं जे हिन फरमान मुताबिक़ जन्नती आहिनि। एॾा ख़ुसूसियात आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला सैयदना मुआविया रज़ी अल्लाह खे ॾिना। अल्लाह कंदो आहे अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फरमाए। इन्हनि सगोरनि जी सीरत खे सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।